अली अनवर नजी जंहिंजे करे ठगन जो टोलो आहे उन्हनि बेनती साहिब जी शहादत खे इस्तेमालु ऐसा हाफिज जरदारी निसार थोड़ा जाम खान छोड़ चवण पिया त पीर बाबर जा होर सियासी माण्हू न आहिनि फ़क़ति मुरीद आहिनि तव्हां छा था चओ कंहिंजा मुरीद सियासी माण्हू आहिनि पीर साईं बाबर जा जेके होरा आहिनि उहे सियासी माण्हू न आहिनि फ़क़ति मुरीद आहिनि तव्हां छा था चओ काश अहिड़ा मुरीद सिंध में किरोड़े ॿिया हुजनि काश सिंध में अहिड़ा किरोड़े माण्हू ॿिया हुजनि जेके ॿिटे निज़ाम लाइ लखनि जे तइदाद में दिसंबर में हैदराबाद करे थियनि सियासी कारकुन वञी बाबर रहमान सां इशरतुल इबाद सां हुन सां निसार खोड़ो हिकिड़े पासे बीहसि ॿिए पासे वञी बीहसि जाम खान छोरो बाबर रहमान जे ऐं इशरतुल इबाद जे राति जो ऐलान कनि त सिंध खे ॿिनि हिसनि में तक़सीम था कयूं सिंध खे विराइण जी सियासी माण्हू इहो आहे न इहे सिंध सियासी माण्हू चूंडे मोकिलिया हुआ इहे सियासी ज़रदारी साहब सभु सियासी माण्हू आहिनि ॾिसो न इहे जेके ज़ुल्फ़िकार पिया ठाहिनि इहे सियासी माण्हू आहिनि इहे जेके बैरिया खे ज़मीन पिया ॾियनि इहे सियासी कारकुन आहिनि बाशऊर ज़हन आहिनि जेके कमांड जा अघ पिया किराइनि 130 रुपए में काठियूं कोन मिलनि 130 रुपए कमांड इहे बाशऊर ज़हन सिंध जा इहे आहिनि सिंध जो इल्मी अदबी नज़रियाती चवंदा नज़रियाती कारकुन नज़रियाती कारकुन ईअं जेके ज़ुल्फ़िकार पिया ठाहिनि हुन सां गॾु वेठा आहिनि पीपुल्स पार्टी जो बी टीमूं नज़रियाती कारकुन इहे आहिनि न जेको ज़ुल्फ़िकार ठाहिनि जेके साहिली पटी ते कब्ज़ो कनि हुन सां गॾु वेठा आहिनि जे नज़रियाती इल्मु हिननि खे इल्मु इहो आयो आहे इहो मार्क्स जो आहे लेनिन जो आहे माओ ज़ेदुंग होचीमन जो इल्मु आहे न इहो जेको आयो आहे निसार खोड़ो माओ ज़ेदुंग लेनिन मार्क्स पढ़ियल आहे उन लाइ राति जो बिठो निज़ाम पे ठाराइनि ऐं राति जो ॻाढ़ो लालची ने दारुल असद की आज़माइश पढ़ियल हो उहो पढ़ी राति जो महात्मा गौतम बुद्ध जे फ़लसफ़े ते पियो हले महातीर मोहम्मद जे मंडेला जे राति जो वञी ठाहियूं इशरतुल इबाद सां बिठो निज़ाम ऐं जेके चवनि था त हुर आहिनि मुरीद उहे लखनि जे तइदाद में बिठे निज़ाम जे ख़िलाफ़ लड़ी था उहे हुर हुआ जिन वतन जा कफ़न जो नारो खयों उहो सूरह बादशाह हो should be clear उहो सूरह बादशाह पीर सदबतुल्लाह शाह सूरह बादशाह हो जंहिंखे जॾहिं अंग्रेज़नि जंहिं राति फांसी ते ॾिनी आहे को दम के पिपले में जंहिं राति फांसी ते मिलियसि उन राति जेल जो वार्डन कैप्टन उन वटि आयो चई तव्हीं कीअं पिया महसूसु कयो चई महसूसु ठीकु पियो कयां अॼु त शतरंज जूं बबालियूं खेॾूं ऐं 2 कलाकनि खां पोइ हुनखे फांसी ॾिनी सूरह बादशाह खे ऐं शतरंज खेॾी ऐं ॿिन्ही बाज़िल में उन कैप्टन खे हाराई कैप्टन चयो त ही कहिड़े क़िस्म जो माण्हू हो जेके 2 कलाकनि खां फांसी अचणी ऐं हुन मूंसां शतरंज जूं उहे ई चालू आहियूं जेके नॉर्मल माण्हू खेॾंदो आहे मूंखे शिकस्त ॾेई इहो सूरह बादशाह हो जंहिं बर सगीर जी तारीख़ में पहिरीं ट्रेन किराई हुई जंहिंजे माण्हुनि पोइ लॻनि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ हेमू कालाणी हो रूपले कोहली जहिड़ा माण्हू हुआ शेख अब्दुल मजीद सिंधी जहिड़ा माण्हू हुआ गुलाम मोहम्मद भुरगड़ी जहिड़ा माण्हू हुआ इहे माण्हू हुआ जेके बीठा जिन मुक़ाबला कया होला तेतूबीर शाह वलीउल्लाह ऐं टीपू सुल्तान हुआ रुगो ॿिए जो ज़िक्र था कयो सिंधी माण्हू टीपू सुल्तान जा ज़िक्र था कनि सिंधी माण्हू ज़िक्र था कनि सिराजुद्दौला जो झांसी जी राणी जो पंहिंजे माण्हू जो ज़िक्र कयो जेको झांसी जी राणी ऐं टीपू सुल्तान ऐं हैदर अली ऐं सिराजुद्दौला जे टकर जो पीर सदबतुल्लाह शाह सूरह बादशाह जंहिंजे जदोजहद में रेल किरी हुई जंहिं सांगड़ ऐं खैरपुर ऐं सॼे थर जे ॿेलनि खे मज़ामत जो मर्कज़ बनायो हो वञी सांगड़ पढ़ो ओस्मान दीपलाई जो जिन खे पीपुल्स पार्टी चए थी हो आहिनि ऐं मुरीद आहिनि इन्हनि मुरीदनि जी मायूं गनूं खणी मुक़ाबिलो कंदियूं 303 खणी बेगू रिंधण बसरा ख़ासि करण इहे मायूं हुयूं बच्चू बादशाह जीजो जर्नेल उहे मायूं राइफलूं खणी अंग्रेज़नि सां विढ़ंदियूं हुयूं अंग्रेज़नि सां उन्हनि राइफलूं खणी मुक़ाबिलो कयो सिंध जे न्याणियुनि उन्हनि राइफलुनि सां उन्हनि अंग्रेज़नि जा जे कानवाय हूंदा जे काफ़िला हूंदा उन ते शब खून आया उस्मान दीपलाई जो पढ़ो न सांगड़ रिसालो इहे हुर हुआ हुरनि ते त फ़ख़ुरु करणु खपे सिंधियुनि तव्हांजे उन लश्कर असांखे हेमू कालाणी जो फ़ख़ुरु आहे असांखे रूपले कोहली ते फ़ख़ुरु आहे जेको जंहिंजी ज़ाल चए थी त अड़े अंग्रेज असीं आहियूं डब तवीह जो कॾहिं डब मोड़ंदा रहंदा कॾहिं चरी ख़तमु थी वेंदा डबनि जूं माण्हू पाताल में इहो सूरह बादशाह हुजे चयो वतन जा कफ़न उहो जली बीठो उनजा हुर हुआ जिन खे पाकिस्तान ठहण खां पोइ बि 52 ताईं 54 ताईं हुर कैंपुनि में बंदि रखियो पाकिस्तान ठहियो तॾहिं हुर कैंपुनि में बंदि हुआ छाकाणि त अंग्रेज़नि सां छो विढ़िया हिते जी उन वक़्त जे हुकुमरान अची उन्हनि खे जेलनि में बंदि कयो उन्हनि हुरनि खे पूॼण उन्हनि खे शाबाश ॾियण जे बजाए जेके विढ़िया वतन लाइ जिन तहफ़ुज़ कयो जिन अंग्रेज़नि खे ललकार कई जॾहिं जुतियूं बि खयूं माण्हू खान बहादुर ऐं सरनि जा लक़ब बि वरिता माण्हू खान बहादुर खे चया तव्हांखे ख़बर आहे केरु खान बहादुर हुआ सर केरु हुआ खान साहब केरु हुआ ओॾी महिल उहो वतन जो कफ़न नारोड़ी बि रहिया उन्हनि खे था चओ उन्हनि ॿिटे निज़ाम खे ललकार उन्हनि कई उहे विढ़िया ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़
उहे मैदान ते हुआ जॾहिं सिंध जे पाणीअ ते कमांड ते दाव थो लॻे तॾहिं उहे था विढ़नि उन्हनि खे तव्हीं चओ था उहे मुरीद ऐं हीअ सियासी ज़हन आहिनि अली हसन दरदारी सियासी ज़हन ऐं पीर पाड़ा साहिब जा उहे जेके वीचारा खुला मुरीद आहिनि हीअ सियासी ज़हन हले पियो न हीअ मीडिया जेको सोशल मीडिया ते ख़रीद ॻाल्हि जेके चवंदा पीपल्स पार्टी जो मुतबादल कोन्हे हलंदा वीचारा कीअं बि आहिनि वरी पीपल आहिनि इहे न सियासी ज़हन इहे किताब उन किताब जा इहे पढ़ियो न पुठ किताब जा पढ़ी पोइ मतिलबु इहो कजो त दरदारी वेठो ये उठ किताब कहिड़नि कमनि जा जे उठ किताब खां वफ़ा शिवार कई है कोई हसी भी तो हो वफ़ा शिवार दरबारी जा थिया वेठा त चङी ॻाल्हि कयो वफ़ा शिवार कई है कोई हसी भी तो हो चलो फिर आज उसी बेवफा की बात करें तो उहे जेके थी चओ था उहे माण्हू विढ़िया हुआ उन्हनि माण्हुनि जंगियूं कयूं हुयूं जीअं क़ौमी अवामी तरीक़े जा कारकुन विढ़िया जीअं सिंध ॿियनि क़ौम परस्त जमातुनि जा कारकुन MRD में विढ़िया ईअं विढ़िया हुर ऐं आउं सम्झां थो त जंहिं गस ते असीं वठी पिया वञूं सुभाणे जेकॾहिं करप्शन जी अलगार थी सुभाणे सिंध जे विरासत जी ललकार थी तीअं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी सां गॾु सतार रुनड़ शबीर बुलेदी एजाज सरवर बलोच सां गॾु शहादत जरवाल सां गॾु नवाज़ कंगरान ऐं आशिक़ जुनजन सां गॾु सिंध जे ॿियनि सवे शहीदनि सां गॾु उहे माण्हू विढ़ंदा असांजा बचा हींअर मरनि पिया न उन्हनि खे मारीनि त इहे पिया जेके पढ़ियल लिखियल माण्हू कदम अब्बासी जो पुटु ऐद अब्बासी क़तल थी वियो आहे लाड़काणे में कातिल केरु ही हू जेको जोगियो क़तल थी वियो आहे दौलतपुर जो कातिल केरु ही तंहिंजे करे ही ठगनि जो टोलो आहे जेको तव्हांखे ॿुधाए थो त फलाणा हुर आहिनि फलाणा क़ौम परस्त आहिनि फलाणे वटि काउंसिलर जी सीट कान्हे इहो ठगनि जो टोलो तव्हांखे ब्लैकमेल करण लाइ तव्हांखे आर्गुमेंट्स ठाहे थो ॾिए ऐं सिंध जा माण्हू ऐं सिंधी मीडिया वरी उहो आर्गुमेंट्स रिपीट थी करे असांखे फ़ख़्रु आहे त सिंध लाइ हींअर मैदान में आहियूं ऐं सुभाणे जॾहिं सिंध ते को बि वार पियो सिंधी वहदत ते वसीलनि ते तॾहिं मैदान में असीं हूंदासीं असांजा साथी